नाज़रीन, हैदराबाद के फतेह चौक बस ट्रक कल्टी थी पई है जैमें 32 टन वज़न पयल है। वधिक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेरा टीवी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? चौक जे भरिसां जेको आहे वज़न कराईंदी जेका ट्रक आहे वो ओचितो कल्टी थी आहे। जेको आहे उते जेके मौजूद माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हिन ट्रक में तक़रीबन 32 टन जेको आहे उहो वज़न पियल आहे। ट्रक कल्टी थियण जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। रेस्क्यू 1112 पारां जेका उते उन्हनि खे जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त उते ट्रक खे बि सिधो कयो वियो आहे। कुझु कलाकनि जी महिनत खां पोइ उन ट्रक खे सिधो कयो वियो आहे। रेस्क्यू 1112 वारनि जो चवणु आहे त हिन में 32 टन जेको आहे वज़न मौजूदु हुयो, जंहिं सबबु जेको आहे उन्हनि खे कुझु कलाक जेको आहे लॻा आहिनि ऐं कुझु कलाकनि खां पोइ उन ट्रक खे सिधो कयो वियो आहे, जॾहिं त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। जी सलीम, जी मेहरबानी।